नालो जाणाईंदो अखर जाणाईंदा हुया ऐं जेको खातम कासद खत हिक बादशाह खां ॿिए ॾांहुं खणी वेंदो हो उन जे आख़िर वारो नाले जो हर्फ जाणाईंदा हुया त मुंहिंजा प्यारा दोस्तो कंहिंखे ख़बर न पवे के दुश्मन जे हथ खत चढ़ी वञे त उनखे ख़बर न पवे त खणी केर पियो वञे अदा केॾा खयो पियो वञे मुंहिंजा प्यारा केॾा वञी रहियो आहे अल्लाह ताला उन अरब जे रीत रवाज मुताबिक़ कुरान पाक के नाज़िल फरमायो आहे अलिफ लाम मीम अल्लाह जा अलिफ का मुराद अल्लाह जी ज़ात आहे ऐं मुंहिंजा प्यारा लाम का मुराद जिब्रील मीम का मोहम्मद यानी कुरान नाज़िल फरमाइण वारो अल्लाह जी ज़ात आहे ऐं नाज़िल थी रहियो आहे मोहम्मद जी ज़ात ऐं खणी अचण वारो जिब्रील अमीन आहे प्यारा मुसलमान बारो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत चार किताबों आसमानों नाज़िल फरमायो मुझा प्यारा दोस्तों पेरी ज़बूर नाज़िल फरमाए भी मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों तौरात अल्लाह पाक नाज़िल फरमाए कि इंजील नाज़िल फरमाए मुझा प्यारा दोस्तों चौथों असांजे नबी जे मथा नाज़िल थियण वारो कुरान पाक आहे मुझा प्यारा दोस्तों जॾहिं अल्लाह पाक कुरान शरीफ नाज़िल फरमाए रहियो हुयो उन टाइम मुंहिंजा प्यारा दोस्तों अल्लाह ताला फरमायो त कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद जिब्रील हैरान अर्ज़ कई मुंहिंजा पाक रब ऐं मुंहिंजा मौला मूंखे सम्झ में ॻाल्हि ॻाल्हि थी अचे तो जॾहिं तौरात नाज़िल फरमाए रहियो हुए तो तौरात नाज़िल फरमाए अलिफ का वठी करे मुझा मौला तो हजरत मूसा ला फरमायो त ऐ मूसा कलीमुल्लाह हे या अलिफ का वठी आ ताए किताब हिन में फेर फायर काल थींदी हिन में हेरा फेरी काल थींदी तो जॾहिं ज़बूर नाज़िल फरमाए रहियो है उन टाइम मुझा मौला तो फरमायो हो त जिब्रील खणी वञी दाऊद खे ॾे दाऊद खे जो हिन में हेरा फेरी काल थींदी ओ दाऊद खबरदार तोखे भी अमल करणो आहे तुंहिंजी उम्मत के भी अमल बनाइणो आहे लिहाज़ा मुंहिंजा रब तो जॾहिं हज़रत अल्लाह के मुंहिंजा पाक रब इंजील नाज़िल फरमायो मुंहिंजा रब उन टाइम तो अलिफ खां वठी या ताईं मुकमल किताब करे ॾिनो तो फरमायो ईसा रूह अल्लाह तोखे भी अमल करणो आहे तुंहिंजी उम्मत के भी अमल करणो आहे ऐ मुंहिंजा रब मां हैरान इन ॻाल्हि मंझि आया मां परेशान इन ॻाल्हि में आया मुंहिंजा मौला हुननि खे तो फरमायो हो त अमल करणो आहे हेरा फेरी कान थींदी कानून मनसूख कोन थींदो मुंहिंजा मौला भला हिन में छा आहे कॾहिं तूं नाज़िल जो फरमाए आतैना कल कौसर ऐ मुंहिंजा मौला कॾहिं पियो नाज़िल फरमाए कुल हुवल्लाहु अहद कॾहिं पियो नाज़िल फरमाए कुल या अय्युहल काफ़िरून मुंहिंजा मौला जीअं हुननि खे तो पूरो मुकमल किताब ॾिनो ईअं क़ुरान छाजे लाइ कोन पियो नाज़िल फरमाए अल्लाह पाक जी ज़ात बाबरकत फरमायो जिब्रील तू दरबान ज़रूर तू खादम ज़रूर आशिक नाहे ऐ जिब्रील हिन रमज़ के तू समझी कोन सघंदे जिब्रील मूसा कलीमुल्लाह मां अल्लाह जी रज़ा चाहींदो आहे दाऊद मूं रब जी रज़ा चाहींदो आहे हज़रत ईसा मां रब जी रज़ा चाहींदो आहे ऐ जिब्रील पर ही आखिर ज़मा मोहम्मद रसूलुल्लाह आहे हे उन नबियन वांगुरु न आहे जंहिंखे मां डायरेक्ट किताब अता फरमाए छॾिया नाना जिब्रील ही ओ मुंहिंजो प्यारो मोहम्मद जो कानून चवंदो वेंदो मां क़ुरान में लिखंदो वेंदो
अब गाल समझ में आई अल्लाह ताला कुरान पाक के जरिए नाज़िल फरमायो 4 आसमानी किताबों केड़ियों तौरात ज़बूर इंजील कुरान पाक गाल के समझो अल्लाह ताला ज़बूर के नाज़िल फरमायो अलिफ का वठी या ताईं मथा लिखी जिब्रील के नो ही खणी वञ जो मता गोतवे त हिन में फेर थींदी हेरा फेर थींदी मौला ही कानून मनसूख करी ही करबन न खबरदार अवा के अमल करनो उम्मत के अमल बनानो ये तौरात ला ये ज़बूर ला पर जरे वारी आई आमना जे लाल जी आमना जे लाल जी मदीने वाले मीर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अल्लाह करे फरमाए पियो इन्ना आतेना नंढड़ी सूरत जो लाए अर्ज कई मुजा मौला ही छा माजरो करे कुल अल्लाह ताला जी ज़ात बा बरकत फरमायो सब नबी मां रब जी रजा चाहेंदा खुदा के रजा चाहते हैं तो आलम खुदा की रजा चाहते हैं तो आलम खुदा चाहता है रजा मोहम्मद मुझा मौला इनके थोड़े कुरान पाक में नाज़िल फरमाया अल्लाह पाक फरमाया जिब्रील नमाज़ी नमाज पढ़दुआ अर्ज कंदुआ मौला तो राज़ी रह मुझा प्यारा हाजी हज कंदुआ चवंदुआ मौला तो राज़ी रह गाज़ी जिहाद कंदुआ अर्ज कंदुआ मौला तो राज़ी रह सजी दुनिया जा चीज़ों चवंदियूं मौला तो राज़ी रह जियां शाह अब्दुल लतीफ जो सुभान अल्लाह अन्ना भी जो सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम अलैका या हबीब अल्लाह प्यारा मुसलमान मारो हजरत शाह हबीब रहमतुल्लाह अलैह फरमायो ऐ शाह अब्दुल लतीफ वन जमीन ता का करे आ बकरो भूखो बैठो आएनो हजरत शाह अब्दुल लतीफ रहमतुल्लाह अलैह मुझा प्यारा जमीन पे आयो आ मुझा प्यारा दोस्तों जी गाह के बुढ़े में जी गाह के तंदा में हाथ बोझे त उन मां आवाज अचे तो ला इलाहा इल्लल्लाह जिक्र पियो करे पान बंद कढी करे बे पासे आया वरी उते गाह जे बुढ़े में हथ विझंदा दौड़ मां आवाज़ पियो अचे जेको तुंहिंजो नाम ओॾी बाज मंगा रे थंभेरे थुणिया तूं छपर ऐं छा कोडारे कहा मिणे मालूम तो शाम जो आप मोटी आयो खाली का जो मुझा प्यारा कपड़ो खुले ते रखी आयो शाह हबीब रहमतुल्लाह अलैह फरमायो पुत्र शाह अब्दुल लतीफ ला करे कोन आए छाजेला रोई करे अड़के बाबा मां कई के अल्लाह जे जिक्र था रोकिया चई गाह में हथ ते विदम अल्लाह पाक जो जिक्र ते कई त मालूम छा तो ऐ जिब्रील हर शय मां रब खे बाडाईंदी जिब्रील हर शय मां रब जी रज़ा चाहींदी पर मां रब चवंदो आया ऐ मोहम्मद तो राज़ी रहा असल जेकी गाल अल्लाह ताला कुरान पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा नाज़िल फरमायो थोरो करे अल्लाह ताला जी दरबार में जिब्रील के मौला इहो छा अल्लाह फरमायो इए ना है जे बिन नबी के मां कानून लिखी दिनो पर ही ओ मुजो बरगुदीदो नबी आ जेको ज़बान सा कानून ठाइंदो वेंदो चवंदो वेंदो मां रब कुरान में लिखंदो वेंदो
मौला हे नमाज़ों हे मनसूख कर हे राइज कर मां इए कनो यानी कानून मुस्तफा जो होंदो लिखण वारो कातिब मां रब करीम होंदो सा मुझा प्यारा दोस्तों ही खुदा जो पाक कलाम जिन जी सीने में अचियो न जा दीन दुनिया में बेड़ा पार थी वेंदा प्यारा दोस्तों कुरान जो वडो शान पर अल्लाह ताला सिर्फ बिस्मिल्लाह पढ़न वारे के दुनिया ऐं आखिरत जो भलायो नसीब फरमाइंदो आ हदीस पाक में आ जरे अल्लाह जा महबूब मेराज वारी रात ते पाण जा मकान ते मेराज माण व्या जन्नत में आया मुझा प्यारा दोस्तों सब कुछ डिठो होरो गुलमान डिठो मुझा प्यारा दोस्तों हर चीज डिठो पर एक एड़ी मुझा प्यारा जगह आई जिता चार नहरू जन्नत में वही रहो हो हजरत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया जिब्रील ये किथा इन जो मब्बा किथा है शुरुआत किथा है अर्ज कई मुझा सोना आका हलत इन्हीं जी शुरुआत पाण ॾिसो मुझा प्यारा दोस्तों हलंदा रहा 500 साल हलिया तो हिकिड़ो दरवाजो आयो उन दरवाजे के खोलियो अञा भी नहरू अंदर थो वहन सलात मदीने जे मीर मदा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह प्यारा मुसलमान बारो जिब्रील दरवाजा खोल आया दरवाजा खोलाए वरी अगले 22 सालन जे मुसाफरी में हलिया त मुझा प्यारा हिकड़ो नूर जो तकदा उन नूर जे तकदे नूर जी सियाए सा मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो लिखला बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम हिकड़े नारा बिस्मिल्लाह जे मीम का शुरू आ जो सुभान अल्लाह बी लफ्ज़ अल्लाह जे हा का शुरू आ ती रहमान जे मीम का नर शुरू आ चौथी रहीम जे मीम का शुरू आ अल्लाह ताला फरमायो मुझा महबूब जेको तुझी उम्मत मा दिल खुलूस नियत सा बिस्मिल्लाह पढ़दो मां क़यामत ॾाड़े इन चार नहरन मा उनके सिराब फरमाए दसे सुभान अल्लाह पर या गाल जने अल्लाह ताला जी जात बा बरकात सूरत मुअव्वज़तैन उलमा माना सूरह कुल आउज़ बिरब्बिल फलक ऐं कुल आउज़ बिरब्बिन नास में नाज़िल फरमायो त पाण करीम ॾाढा हैरान थी विया फरमाया जिब्रील इन सूरत जे विच में फर्क वाजे कीअं थींदो त अल्लाह जी मंशा सा जिब्रील 70,000 मलाइकन सा उन बिस्मिल्लाह के सिगारे तरकुआ चवंदा महबूब दरबार में हाजिर था वे लफ्ज खणी हाजिर था मुबारक होजे या रसूल अल्लाह मुबारकबाद होजे जो तो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथा जेड़े शान सा हिन सूरत के अल्लाह ताला नाज़िल फरमायो वा मा अनज़लतुहा अला